कम करण ते छठे प्रेस क्लब के जस्ट पेश कंदुसि घरो घर मुबारकबाद ॾिनसि पूरी टीम खे इकबाल वारनि खे त अहिड़ो तारीख़ी कमु करणु वञनि पिया कि लाइब्रेरी डिजिटल जो आवाज़ आहे इन ई तनाज़ुर में हीउ पौरियो आहे इल्म जी ॻाल्हि आहे हिकिड़ो मुंहिंजो नज़म आहे हुन जा चंद शेर तव्हांजे साम्हूं अव्हां जी साज़िश झकी न थी अव्हां जी साज़िश झकी न थी असांजी कोशिश रवां दवां कलम जी जुंबिश रवां दवां फिक्र लगाविश रवां दवां कलम जी जुंबिश रवां दवां फिक्र लगाविश रवां दवां अव्हां जी साज़िश झकी न थी अव्हां जी साज़िश झकी न थी असांजी कोशिश रवां दवां कलम जी जुंबिश रवां दवां फिक्र लगाविश रवां दवां फिक्र असांजो पहाड़ रेज़ा है कायनातों आया मुसलसल कलम असांजो वजूद यज़्दा कलम असांजी ज़बान मुसलसल अव्हां मफ़ामत जेवर चढ़ी विया अव्हां मफ़ामत जेवर चढ़ी विया असांजी कोशिश रवां दवां कलम जी जुंबिश रवां दवां फिक्र लगाविश रवां दवां हलिया सगिन जूं सदाऊं सांथे के चाहवार निगाहूं सांथे के भाकुरन मां वफाऊं सांथे हसी मुखन जूं अदाऊं सांथे कदम कदम ते सुगंध विखरी कदम कदम ते सुगंध विखरी हिसार महविश रवां दवां कलम जी जुंबिश रवां दवां फिक्र लगाविश रवां दवां हे मंदिरन मां जो साज़ मुर्किया कमाले रक्सा जनाज़ मुर्किया कथर कतियता पुकार गूंजी आई महशरन मां हे बाज़ मुर्किया कतल तरारो लहू करम ततल तरारो लहू करम ही रक्स नाज़िश रवां दवां कलम जी जुंबिश रवां दवां फिक्र लगाविश रवां दवां तबीब दारू खयूं हले थो मरीज़ पहुंचे मुआश में कोई इश्क आहे जो दर बदर जुनून को संग तराश में कलाल ऋण में लही पयो कलाल ऋण में लही पयो तलाश में कश रवां दवां कलम जी जुंबिश रवां दवां फिक्र लगाविश रवां दवां आखिरी शेर असारण जी आरेत छाणी अखिन में सूरज रखूं हलूं था वजूद अंदर गागा है पहर पहर में दुखूं हलूं था असां में सलमा न आहे हर पल
रवा दवा कलम जी जुम्बिश रवा दवा फिक्र लकाविश रवा दवा कलम जी जुम्बिश रवा दवा फिक्र लकाविश रवा